मलीर ज़िले जी 41 फ्लोर मिल्स समेत शहर जूं 92 फ्लोर मिल्स ॿिए ॾींहुं बंदि रहियूं। फ्लोर मिल्स एसोसिएशन पारां हड़ताल सबबि शहर में अटे जी फ़राहमी बंदि आहे, जंहिं करे शहर में अटे जे बहिरान जो ख़दशो पैदा थी वियो आहे। गुलिस्तान जौहर, सचलगोड, सफूरा चौरंगी, नाज़िमाबाद, गुलशन इक़बाल, सदर, मलीर, कोरंगी, औरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में अटो न मिलण करे शहरी परेशान बणियल आहिनि। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻवान चौधरी आमिर अब्दुल्ला जो चवणु आहे त ख़ुराक खातो कणिक जी चुरपुर ते पाबंदी लॻाए नाइंसाफ़ी करे रहियो आहे। ख़ुराक खातो कणिक जे हदफ़ जो बहानो बणाए करप्शन करे रहियो आहे। कराची में कणिक न अचण सबबि मिलनि में हिक कणिक जी बोरी न आहे, जॾहिं त कणिक न हुजण करे शहर में अटे जी फ़राहमी बि बंदि पयल आहे। हिन चयो त हुकूमत खां कणिक जी ख़रीदारी जे लाइ 5 अरब रुपयनि जो चालान भरियो वियो हो, पर हुकूमत रुॻो 2 अरब रुपयनि जी कणिक ॾिनी, जॾहिं त कराची में कणिक जी खपत 80 खां 90 हज़ार टन आहे। ख़ुराक खाते जो चवणु आहे त कणिक ख़रीद करण जो हदफ़ पूरो करण लाइ कणिक जी चुरपुर ते सॼे सूबे में पाबंदी लॻल आहे। हुकूमत फ्लोर मिलुनि जी कणिक बंदि न कई आहे, खेनि कणिक ॾिनी पई वञे। कुझु फ्लोर मिलूं कणिक ज़ख़ीरो करे महांगे अघ ते विकिरो करणु चाहिनि थियूं, जंहिं करे हड़ताल कई वई आहे। ख़ुराक खाते फ्लोर मिल्स में टकराउ सबबि कराची में अटे जो बहिरान जो ख़दशो पैदा थी वियो आहे, जंहिं करे शहरी सख़्तु परेशान थी विया आहिनि।